कंदासीं उस्ताद ऐं शागिर्द जे बारे में जेको तमामु बहितरीन वीडियो ऐं वाक़े जी सूरत में आहे, जेको जलाल चांडे जो हिकु शागिर्द हुयो ऐं जलाल चांडियो उस्ताद हुयो, उन्हनि जे बारे में तव्हांखे हिन वीडियो में ॻाल्हि कंदासीं। ऐं उन खां अलावा जलाल चांडे जी हिकु शादी वारी महफ़िल हुई, उहा बि तव्हांखे ॾसींदासीं, जंहिंमें जलाल चांडियो पाण नचे पियो। ऐं उन खां अलावा जलाल चांडियो सिंध जो हिकु भरपूर फ़नकार हुयो, जेको पंहिंजी शादीअ ते पाण ॻायो बि सही ऐं उन खां अलावा पंहिंजी शादीअ में पाण नचण वारो बि एतमाम कयो। जलाल चांडियो हिकु ख़ुशि तबियत माण्हू हुयो, जेको शादियुनि ते खोड़ सारनि महफ़िलनि में वञी नचंदो बि हुयो ऐं उन खां अलावा पंहिंजे ख़ुशीअ जो इज़हार बि कंदो हुयो। दोस्त कंदासीं उस्ताद जलाल जोगीअ जे बारे में, जेको जलाल चांडे जो हिकु बहितरीन शागिर्द हुयो। हालांकि उनखे कुझु टाइम अॻु में कंपनी वारनि जलाल चांडे जे साम्हूं बची बीहारियो ऐं टोपी निर ते रखी ऐं उन खां अलावा पहिरीं जलाल जोगीअ जो नालो नंढड़ो जलाल हुयो, लेकिन उन खां पोइ जॾहिं जलाल चांडे जी पॉपुलरिटी ऐं जलाल चांडे खे जॾहिं मशहूरु थींदे कंपनी वारनि ॾिठो त कंपनी वारनि चयो त जलाल चांडे खे कहिड़े तरीक़े सां पंहिंजे हेठां आणियूं, जीअं जलाल चांडियो असांजी हेठां ई करे ऐं निवड़ी असांखे हथु ॾिए, छाजे करे जो असां कंपनी वारा इन्हनि फ़नकारनि खे मशहूरु ऐं मक़बूल कंदा आहियूं। लेकिन जलाल चांडे रवायत सॼी चेंज कई ऐं जलाल चांडे खे कंपनी वारनि हेठि करण जी कोशिशि कई। ऐं हालांकि कंपनी वारा ईअं कंदा आहिनि, जेके केस्टन प्रोडक्ट वारा हूंदा आहिनि उहे फ़नकारनि खे पंहिंजे चंबे में करे ऐं पंहिंजे मर्ज़ीअ जो कमु कराईंदा आहिनि फ़नकारनि खां। लेकिन जलाल चांडे सरासर उन्हनि जूं ॻाल्हियूं सभई जेको आहे सो रागा कयूं ऐं जलाल चांडे चयो त मां सिंध जो हिकु भरपूर ऐं वॾो फ़नकार आहियां ऐं मां कंपनी वारनि जी हेठां ई छो कयां, भले कंपनी वारा मूं वटि अची ऐं मुंहिंजी हेठां ई कनि, छाजे करे जो हिन वक़्तु सिंध जी आवाम ॿुधे बि मूंखे पई ऐं मूंसां ई प्यार पई करे, त पोइ मां कंपनी वारनि जी हेठां ई छो कयां। पोइ अहिड़े तरीक़े सां कंपनी वारनि उन टाइम में जलाल जोगीअ खे बि मुतारिफ़ करायो ऐं उन खां अलावा हिकु औरत फ़नकार हुई, जंहिंखे औरत फ़नकार हुई, उनखे बि रुबीना हैदरीअ खे बि तयारु करे ऐं मार्केट में आंदो हुयो त जीअं जलाल चांडे खे जीअं कंपनी वारा हुया इन्हनि फ़नकारनि खे अॻिते करण जी कोशिशि कई। लेकिन जलाल चांडियो सिंध जो हिकु बहितरीन ऐं भलो फ़नकार हुयो, जंहिंखे सिंध जी आवाम तमामु घणो चाहे ऐं पसंदि पई करे ऐं अहिड़े तरीक़े सां पोइ सिंध जी आवाम जलाल चांडे सां निभायो बि सही। खोड़ सारा मार्केट में फ़नकार आया, लेकिन जलाल चांडे उन्हनि खे पोइते करे ऐं पंहिंजो नालो ऐं पंहिंजी जेको आहे सो हाक मलाई। त दोस्तों अहिड़े तरीक़े सां जलाल जोगी बि जलाल चांडे जे मुखालफ़त में ॻाईंदो हुयो, लेकिन जलाल जोगीअ ॾिठो त हाणे मुंहिंजी दाल न गरंदी, पोइ जलाल जोगीअ वञी उस्ताद जलाल जो पासो वठी उनखे सॻो बि उन खां ॿधाईं ऐं उन खां अलावा जलाल चांडे जो शागिर्द बणिजी वियो। पोइ जॾहिं जलाल जोगीअ जे घर जलाल चांडे जॾहिं अची क़दम रखिया त जलाल जोगी झुमरियूं पाइण लॻो ऐं तमामु घणो ख़ुशीअ जो इज़हार कयो त जलाल जोगीअ चयो त हेॾो वॾो फ़नकार सिंध जो, जेको मूं हिकु ग़रीब शागिर्द जे जेको आहे सो घर अची क़दम पंहिंजा रखिया अथसि। ऐं जलाल जोगीअ जो तव्हां ॾिसो ऐं मुंहिंजे पटिबा ते वीडियो हले पियो त जलाल जोगी हरे हरे जलाल सां भाकुर पियो पाए ऐं जलाल सां चंबड़ियो पियो वञे, छाजे करे जो हुनखे इहा तमामु घणी ख़ुशी पई थिए। दोस्तों अहिड़े तरीक़े सां जलाल जी